कराची कमेटी ठाणे खिलाफ अज भी हैदराबाद प्रेस क्लब सामू कौमी अवामी तहरीक, कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान, अवामी जमहूरी पार्टी, शहीद भुट्टो ऐं ॿियनि पारां अलग अलग एहतिजाजी मुज़ाहरा कया विया। उन मौके ते आज़ाद मीर वाही, दर्शन सचदेव, नज़ीर कुरैशी, असलम उमरानी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त ॾिसो, कराची असांजी सिंधियुनि जी धड़कन आहे, कराची असांजी जान आहे, कराची असांजी रत आहे, कराची असांजी दिलि आहे। ही सम्झनि था त असां सिंधी छेड़ो छेड़ थियल आहियूं, असां मज़हबनि में विरायल आहियूं, असां तंज़ीमनि में विरायल आहियूं, असां गिरूअनि में विरायल आहियूं, सिंधी कुझु न करे सघंदा। जेको एहतजाज आहे, जेको वफ़ाक़ चई चुको आहे, ऐलान करे चुको आहे त कराचीअ खे वफ़ाक़ जे हवाले कयो वञे, इहा हुननि जी भुल आहे ऐं इहा हुननि जो कूड़ो ख़्वाबु आहे। कराची 7 करोड़ सिंधियुनि जी दिलि आहे। ही सिंध जे जेके दुश्मन आहिनि उहे सम्झनि था त असीं हीअ ॻाल्हि करे फबी वेंदासीं, पर हिननि जी इहा भुल आहे। जॾहिं ॿिटो निज़ाम हो तॾहिं हिननि ॾिठो त सॼी सिंध उथली पई हुई ऐं हिन वक़्तु बि सॼी सिंध उथलियल आहे। इहो कराची सिंधियुनि जो आहे, सिंध सिंधियुनि जी आहे, कंहिंखे ताक़त न आहे। हे जेका विरागे वारी ॻाल्हि था करनि, इहो अॼु आहे। जेको वज़ीर आज़म जेको इहो ऐलान कयो आहे सिंध जे बारे में, इहो पंहिंजो वापसि करे, सिंधी हरगिज़ ईअं न करणु ॾींदा। सिंध सुजाॻ आहे। हिननि मुतालबो कयो त कराची कमेटी ठाहींदड़ वफ़ाक़ी वज़ीर फ़रोग़ नसीम खे फौरी तौर ते उहिदे तां हटायो वञे। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।